अज मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मातन द्वारा चवन था मीठे मीठे बच्चे बाप दादा ॿारनि खां पुछनि था कि कंहिंजी यादि में वेठा आहियो। ॿारनि चई शिव बाबा जी। बाबा चवंदा आहिनि बुलंद आवाज़ में चइणो खपे शिव बाबा जी यादि में वेठा आहियूं। तव्हां ॿार अर्थात आत्माउनि जो कनेक्शन हिकु मिसां आहे। तव्हां शिव बाबा जा ठहिया आहियो लेकिन ब्रह्मा द्वारा ठहिया आहियो। शिव जी शिव बाबा हिन द्वारा ई मिलंदा आहिनि। ये विच में दलाल भी आहे। हिनखे चइबो आहे दलाल। त दलाल सां कोई कनेक्शन न आहे। ये तो सिर्फ़ विच में मार्फत अर्थात माध्यम आहे। लेन देन जो सभु हिसाब किताब बाप सां आहे, हिननि सां न आहे। हिननि जो बि लेन देन मूंसां आहे। ये बि हुन बाप खे चईंदा आहिनि बाबा मुंहिंजो सभु कुझु तव्हांजो आहे। तव्हां बि हिकु ते ई तव्हांजो बि हिक ते ई निश्चय आहे न कि असां आत्मायूं आहियूं ऐं ॿियो इहो निश्चय आहे कि असां आत्माउनि जो सभी परमात्मा बाप आहे। असां हुन खां वरितो था वठूं। मनसा वाचा कर्मना तन मन धन सां शिव बाबा जा मददगार ठहिया आहियो न। इहे सभु कुझु शिव बाबा खे अर्पण कयो अथव न मन ऐं बुद्धि सां। पोइ शिव बाबा जी डायरेक्शन अनुसार हर कार्य करो। शिव बाबा जीअं डायरेक्शन ॾे हूअं ई पंहिंजो तन मन धन सफल करो। हिनखे चइबो आहे श्रीमत। बाबा चईंदो आहे मां तव्हांजो कुझु वठां नथो लेकिन सिर्फ़ु मूंखे मन ऐं बुद्धि सां ॾेई करे मुंहिंजी डायरेक्शन ते हलो। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां हिन पुराणे धन में प्रवेश कयो आहे। इहो बि पतित खां पावन ठहे थो न। इहे कंहिं चयो शिव बाबा। इहे बि पावन ठहनि था। इन्हनि जो बि मिसां ई हिसाब किताब आहे। इन्हनि सां गॾु कोई जो बि हिसाब किताब न आहे। ब्रह्मा बाबा जो असां सां कोई हिसाब किताब न आहे। तव्हां चिठी बि लिखंदा आहियो शिव बाबा केयर ऑफ ब्रह्मा, परंतु माया अहिड़ी आहे जो निरंतर यादि करणु न ॾींदी आहे। बुद्धि इहो घड़ी घड़ी तोड़े छॾंदी आहे। अगरि इहो ई पको पुरुषार्थ करूं त पोइ तव्हांखे सभु कुझु भुलिजी वञे। अगरि इहो ई असां पुरुषार्थ करूं बाबा ते ई निश्चय करूं पोइ ॿियो सभु कुझु असांखे व्यर्थ संकल्प ईंदो ई न। सभु कुझु भुलिजी वेंदासीं। शरीर खे बि भुलिजी वेंदासीं छोकी शरीर बि बाबा खे ॾेई छॾियो। शरीर हूंदो परंतु आत्मा खे हिन चीजनि सां नफ़रत हूंदी। असां कमु हलाइण लाइ सभु कुझु कंदासीं। कोई मोह न हूंदो। इहा अवस्था जमाइण जी प्रैक्टिस करणी आहे। अंत में असांखे पंहिंजो शरीर बि यादि न अचे। जीअं कोई टुटल फुटल चीज़ हूंदी आहे लेकिन कमु कढण लाइ हुनखे कार्य में लॻाईंदा आहियूं। जेसि ताईं नहीं अचे तेसि ताईं हुनखे सुठी रीति रखंदा बि आहियूं लेकिन बुद्धि में रहंदो आहे कि बसि हिन सां कमु कढणो। ईअं ई पाण खे जेकी बि चीजियूं आहिनि इहे शरीर बि पाण खे सिर्फ़ु कमु कढणो आहे। बाबा खे यादि करिणो आहे। बाबा जे कार्य में मददगार ठहिणो आहे। लेकिन यादि रहे हाणे असांजी आत्मा पावन थी ठहे पोइ इहो शरीर छॾे करे असांखे नयो शरीर मिलंदो त हिन शरीर मां बि मोह ख़तमु थी वेंदो। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे अशरीरी सम्झी मूंखे यादि करो। मां सदैव अशरीरी आहियां। तव्हां बि अशरीरी हुयो। तव्हां हिते आया आहियो पाठ वॼाइण। हाणे पोइ तव्हांखे पाठ वॼाइणो अथव। इहा महिनत आहे न। विश्व जो मालिक ठहिणु कोई घटि ॻाल्हि थोरी आहे। मनुष्य ही विश्व जो मालिक ठही सघंदो आहे न। इहे देवताऊं बि त मनुष्य ई हुया परंतु हिननि में दैवी गुण हुया इन करे हिनखे देवता चइबो आहे। लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। इन्हनि जा पंहिंजा ॿार हूंदा जो हिनखे माउ बाप चईंदा परंतु अॼुकल्ह मनुष्य अंधश्रद्धा में हिन लक्ष्मी नारायण खे बि तत्व में मातेश्वर पिता चई छॾींदा आहिनि। वास्तव में चइणो खपे शिव बाबा जे लाइ। महिमा सॼी हिकु शिव बाबा जी आहे। देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम परंतु उन्हनि जी पूजा छो कंदा आहियूं कंहिंखे बि पतो न आहे। हाणे तव्हां अहिड़ी महिमा न ॻाईंदव न हुननि जे अॻियां कि तव्हां माता पिता। हा तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा निराकार परम पिता परमात्मा आहे। उन्हनि सां ई असांखे सुख गनेरे मिलंदा आहिनि। बाक़ी जो बि संबंधी आदि आहिनि उन सां त असांखे दुखी थो मिले न। इहे त हिकु सखरीन आहे। शिव बाबा हिकु मिठी चीज़ आहे जंहिंसां सर्व संबंध जी रचना ईंदी आहे।
हिन करे बाप चईंदा आहिनि मामा काका चाचा आदि सभिनि सां बुद्धि योग हटाए मूंखे यादि करो, मूंसां पंहिंजो सर्व संबंध जोड़ो न, त मां तव्हांखे सुखदाई संबंध कीअं निभाइबो इहो बि सेखारींदमि। तव्हां ॻाईंदा बि आहियो दुख हरता सुख करता, सर्व जो सदगति दाता उहो हिकु ई आहे, उहो ई असांजो सभु कुझु आहे न। लौकिक बाप सां बि दुखी त मिले थो, बाक़ी टीचर आहे जो कंहिंखे दुख न ॾींदा। टीचर पास वञी करे पढ़ण सां तव्हांजो शरीर निर्वाह कंदा आहियो, हुनर सिखंदा आहियो न, हुनर सिखाइण वारा बि हूंदा आहिनि, उहे सभु अल्पकाल जे लाइ टीचिंग कंदा आहिनि। भक्ति मार्ग में महिमा हिकु राम अर्थात परमपिता परमात्मा जी आहे, हुनजी हुनखे यादि कंदा आहियूं। वास्तव में भक्ति बि हिक जी करणी खपे, उहो हिकु ई तव्हांखे पूज्य ठाहींदो अथव, हुननि जी ई भक्ति करणी खपे। तव्हां पहिरियों हिकु शिव बाबा जी पूजा कंदा आहियो, हुनखे सतो प्रधान भक्ति चइबो आहे। हाणे आत्मा बि सतो प्रधान सां सतो रजो तमो ठहे थी न, तव्हां आत्मा बि ठहींदी आहे, हाणे सतो प्रधान ठहे थी पोइ सतो रजो तमो ठहींदी। तव्हां सम्झंदा आहियो असां पुजारी ठहियासीं द्वापर युग खां, असां पहिरियों शिव बाबा जी पूजा कईसीं, पोइ कलायूं कमती थींदी वयूं। भक्ति बि सतो प्रधान खां सतो रजो तमो ईंदी आहे, सॼो ड्रामो तव्हांजे मथां ई अथव, तव्हां ई पुजारी ठहींदा आहियो, पूरा 84 जन्म बि तव्हां ई वठंदा आहियो। त सतयुग जे आदि में ईंदा त कहानी सॼी हुननि जे मथां ई आहे, हुननि खे ई बाप वेही सम्झाए थो तव्हां 84 जन्म कीअं वरिता, हिसाब बि हुननि जो आहे न। त पहिरियों पूज्य देवी देवता ठहिणो आहे, जो ठहींदा उहो ई पुजारी ठहींदा। बाप चवंदा आहिनि मां कल्प कल्प तव्हांखे पढ़ाईंदो आहे, पुजारी त बाक़ी बि ठहींदा, लेकिन पूज्य जेका हूंदा उहो ई वापसि पुजारी ठहींदा। बाक़ी द्वापर युग खां जंहिंजो पुजारीपन जो पार्ट हूंदो उहो बि ईंदा भगत आदि। बाप चवंदा आहिनि मां कल्प कल्प अची करे तव्हांखे पढ़ाईंदो आहे ऐं देवी देवता धर्म जी स्थापना कंदो आहे, राजयोग सेखारींदो आहे न। गीता में भूल सां कृष्ण भॻवान वाचो लिखी छॾियो अथनि, भॻवान त हिकु ई हूंदो आहे न, उहो त चई छॾंदा आहिनि टिकर पितर कण कण में परमात्मा, परंतु हीअं त थी न सघंदो आहे। भॻवान जी त महिमा अपरम अपार आहे। चवंदा आहिनि हे बाबा तव्हांजी गत मत न्यारी अर्थात तव्हांजी जो श्रीमत मिले थी न उहो सभिनि खां न्यारी आहे, छोकी हाणे जेकी मत मिले थी हुन सां आत्मा जी उन्नति थी थिए, ऐं पाण अञा ताईं कॾहिं बि अहिड़ी कोई मत न ॿुधी आहे जंहिंसां आत्मा जी उन्नति थी। त परमात्मा जी गत मत न्यारी आहे, छोकी परमात्मा आत्माउनि खे श्रीमत ॾींदो आहे, आत्माउनि खे ॾिसी करे हुनजो संस्कार परिवर्तन करण लाइ मत ॾींदो आहे, जंहिंसां मनुष्य आत्मा मुक्ति जीवन मुक्ति खे प्राप्त कंदी आहे। बाप चवंदा आहिनि गति सदगति दाता त मां ई आहियां। जॾहिं बि ॻाईंदा आहियूं गति सदगति दाता त बुद्धि मथे हली वेंदी आहे न, दुख जे टाइम ई मूंखे यादि कंदा आहिनि। अगरि राम सीता बुद्धि में हुजे पोइ त पूरी रामायण बुद्धि में अची वेंदी आहे। तव्हां पुकारंदा बि आहियो हुन हिकु बाप खे, सिवाय हिकु बाप सां कोई बि साकारी मनुष्य व साकारी देवता सां बुद्धि न लॻाइणी आहे। पतित पावन हिकु ई आहे न, जॾहिं हुन देवी देवताउनि जी आत्माउनि खे बि पावन ठाहिण वारो मां आहियां त मूंसां बुद्धि योग लॻायो न। हाणे त हुननि जी आत्मा बि पावन थी ठहे, उन्हनि सां अगरि बुद्धि योग लॻाईंदा त हुननि जी बि आत्मा आहे पतित आहे न, अञा पावन ठहे थी। त मां पतित पावन एवर पावन आहे, त बुद्धि मूंसां ई लॻायो त तव्हांजी आत्मा पावन बि थी। कोई बि सत्संग में वञी करे इहे ॻाईंदा आहिनि पतित पावन सीताराम, अर्थ कुझु बि न सम्झंदा आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग जा गायन आहिनि। जॾहिं सभु रावण जी जेल में आहिनि, रावण अर्थात विकारनि जा। भक्ति मार्ग में ॾाढा भटकिया हो न, हिते भटकण जी कोई दरकार न आहे। बुद्धि योग सिर्फ़ु हिकु सां ई लॻाइणो आहे, ऐं उहो बि सिर्फ़ु निराकार सां। कोई बि मूर्ति पूजा जप तप आदि फूल आदि चढ़ाइनि, खीर पाणी आदि चढ़ाइनि, कोई बि कंहिंजी बि दरकार न आहे। सिर्फ़ु हुन निराकार सां पंहिंजी बुद्धि योग जोड़े रखो, कर्म कंदा रहो।
बाप सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे पॉइंट्स बुद्धि में सुठी रीति धारण करणी आहे, पढ़ाई रेगुलर करणी आहे। अगर कोई कारण सां सवेरे नथा अची सघो त दोपहर में अचो, कंहिंखे बि तंग न करणो खपे, सॼो ॾींहुं पियो आहे न, कोई भी समय अची करे पढ़ो। ये बालकियूं त सुबुह खां शाम ताईं सर्विस आहिनि, सॼो ॾींहुं सेंट्रल स्टेशन खुलियल आहिनि, कोई बि अचे उन्हनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। पहिरियों त ॿुधाइणो आहे कि वीचार करो तव्हांजा घणा बाप अथव। 2 दुख में हुन पालौकिक बाप खे यादि कंदा आहियूं। हाणे शिव बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो, मौत त साम्हूं बीठो आहे न, तव्हांजो जिस्मानी बाप अलॻि अथव। दुख में त तव्हां हुनखे यादि न कंदा आहियो, मूंखे ई यादि कंदा आहियो न, छो जी तव्हांजी आत्मा जो बाप मां आहियां। ये उहो ई महाभारत लड़ाई जो समय आहे। भल वॾा वॾा पदमपति करोड़पति आहिनि, वॾा वॾा मकान अॼु ठाहिनि था, परंतु उहो ये सभु रहणो थोड़ी आहे, ये सभु टुटी पवंदा। वो समझदा आहिनि कलयुग जी आयु लाखों वर्ष आहे, इनखे चइबो आहे घोर अंधियारो। कोई जे पास पैसा आहिनि, पुछंदा आहिनि मकान ठाहे, बाबा चईंदो पैसा आहे त भल ठाहियो, पैसा बि त मिट्टी में मिली वेंदो न, ये त सभु टेम्पररी आहे। न त ये सभु पैसा बि त वञणा ई आहिनि, टेम्पररी आहे। हिकु ई आग लॻंदी, हिकु ई पाणी जी लहर ईंदी, सभु ख़तमु थी वेंदो, कुझु बि न रहंदो। भल जेको बि ठाहिणो अथव ठाहियो, जेको बि सुख वठिणो अथव वठो। पोइ हुन में गीता पाठशाला जो प्रबंध बि रखिजो, जो तव्हांजे दर ते कोई बि अचे त हुनखे तव्हां भिक्षा अहिड़ी ॾियो जो उहो हिकदमि विश्व जो मालिक ठही वञे। तव्हां वटि अथाह ज्ञान धन आहे, एतिरो कोई वटि ज्ञान धन हूंदो न आहे। तव्हां मां सभिनि खां साहूकार उहो आहे जंहिं वटि ॾाढा ज्ञान रतन बुद्धि में आहिनि। कोई बि अचे त हुनजी झोली भरो, तव्हां वटि एतिरो खज़ानो आहे, सिर्फ़ु इहो बोर्ड लॻाए छॾियो, आओ त अचो त असां तव्हांखे सदा सुखी स्वर्ग जो वरितो ठाहिण जो रास्तो ॿुधायूं। परंतु ॿारनि में उहो नशो न आहे, उहो नशो चढ़ंदो आहे, पोइ ॿाहिरि वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। अगरि चढ़े बि त पोइ ॿाहिरि वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। शौक़ु रखिणो खपे, कोई बि अचे हुनखे रास्तो ॿुधायो त बेड़ो पार थी वञे। तव्हां वटि ॾाढी भारी धन आहे तव्हां वटि, कोई बि भिखारी अचेव, लखपति अचे त हुनखे तव्हां ॾाढा रतन ॾेई सघंदा आहियो। बाबा इहे नशो थो चढ़ाए कि न, बाबा त नशो चढ़ाईंदो आहे, पोइ सोडा वाटर थी वेंदो आहे। असां हिते हा नशो चढ़ियो, अञा ॿाहिरि पे रखियो ऐं सभु गायब। बाबा तव्हांजी अविनाशी ज्ञान रत्ननि सां झोली था भरनि न, परंतु नंबरवार ॿार झोली भरंदा आहिनि। कंहिंजी तक़दीर में आहे त पूरी रीति धारण करे छॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कोशिशि करे निरंतर मुंहिंजी यादि में रहो, ईअं न सेंटर में वञी करे हिकु जॻह वेही रहो, न, हलंदे फिरदे जो बि समय मिले बसि मूंखे यादि करो। हथ काॾे दिलि अर्थात बुद्धि जो योग बाप सां हुजे। बाप जी यादि सां तव्हांजो ॾाढो कल्याण थींदो। 21 जन्म जे लाइ तव्हां साहूकार ठही वेंदव। बेहद जो बाप बेहद जो वरितो थो ॾे न, भारत स्वर्ग हुयो हाणे नरक आहे। बाप चवनि था हाणे मूंखे यादि करो त तव्हांजी आत्मा सुख प्रदान थी वेंदी। बाप खे यादि कंदव त नशो बि चढ़ंदो। असां जहिड़ो धनवान सृष्टि ते कोई बि न आहे। बाप जी यादि न हूंदी त धन काथां ईंदो। स्वर्ग में त तव्हां ॿारनि खे अपार सुख मिलंदो आहे। शास्त्रनि में त केतिरी दंत कथाएं लिखियल आहिनि, ॻाईंदा बि आहिनि न, राम राजा राम प्रजा धर्म जो उपकार आहे। पोइ चईंदा आहिनि राम जी सीता चुराई, बंदरनि जी सेना वरितई। अॻियां ख़ुदि बि पढ़ंदा हुया, कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाबा चईंदा आहिनि हाणे केतिरी सम्झ तव्हांखे मिले थी न। अॻियां त ब्रह्मा बाबा बि पढ़ंदा हुया, लेकिन सम्झंदा थोरी हुया हिननि सभिनि ॻाल्हियुनि जो। हाणे केतिरी सम्झ पाण खे मिले थी, केतिरी वंडरफुल ॻाल्हियूं बाबा हर हिकु ॻाल्हि जो केतिरो वंडरफुल रीति अर्थ सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे प्रकृति जो आधार वठिणो पवंदो आहे। त्रिमूर्ति में ब्रह्मा विष्णु शंकर ॾेखारींदा आहिनि,
परंतु ये सम्झंदा न आहिनि कि विष्णु केरु आहे, काथां जो रहण वारा। विष्णु जे मंदिर खे नर नारायण जो मंदिर चईंदा आहिनि, परंतु अर्थ कुछ भी न सम्झंदा आहिनि। विष्णु जा ये ॿ रूप श्री लक्ष्मी श्री नारायण जो सतयुग में राज्य कंदा हुया। हाणे तव्हां मनुष्य खां देवता ठहो था न, कोई भी अचे त चओ ये ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। जो प्रजापिता ब्रह्मा सभिनि जो बाप आहे, ॾाढा ढेर जी ढेर प्रजा आहे। नाम त ॿुधो अथव न, भगवान ब्रह्मा द्वारा ब्रह्मण रचियईं। बाप ज़रूर ॿारनि खे वरसो ॾिनो हुनई न, तव्हां ॿारनि खे विश्व जो मालिक ठाहियो अथई, तव्हां शिव बाबा खां वरसो था वठो। हिकु लौकिक बाप, ॿियो आहे पारलौकिक बाप। हाणे इहो तव्हांजो अलौकिक बाप तव्हांखे मिलियो अथव, इहे त जहर ई हुयो ब्रह्मा बाबा। ये थोड़ी कुछ ॼाणंदो हुयो। हिननि जे लाइ चईंदा आहियूं कि हिननि जी ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में भी अंत में मां प्रवेश कयो। वानप्रस्थी ठहण जो रिवाज भी भारत में आहे। 60 वर्ष जी आयु खां पोइ गुरु वटि वेंदा आहिनि। बाप हिन में प्रवेश करे चईंदा आहिनि हाणे तव्हांखे घर हलणो अथव। शिव बाबा ब्रह्मावतन में अची करे चईंदा आहिनि ॿार हाणे तव्हां सभिनि आत्माउनि खे घर हलणो अथव। मुक्ति त तव्हां सभु चाहींदा आहियो, परंतु मुक्ति खे कोई ॼाणंदो न आहे। ब्रह्म में लीन त कोई थी न सघंदो आहे। ही त सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे। चईंदा आहिनि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थी थिए। ये अनादि ड्रामो ठहियलु आहे। 84 जन्मनि जो पार्ट तव्हांखे वॼाइणो ई आहे। ये ज्ञान डांस थींदी आहे न, उहा माण्हू पोइ डमरू ॾेखारींदा आहिनि। हाणे सूक्ष्म वतन वासी शंकर डमरू कीअं वॼाईंदो? ये सब बाबा जी मुरली ते जो मनुष्य आत्मा अंदर ही अंदर अतीन जे सुख जी महसूस था, अतीन अंदर ही अंदर ज्ञान जी डांस कंदा आहिनि। अर्थात ज्ञान जे पॉइंट्स के विचार सागर मंथन करे ख़ुशि थींदा आहिनि। इनखे चइबो आहे ज्ञान डांस। डमरू वारी वॼाइण जी कोई ॻाल्हि कोन्हे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां बंदर मिसल हुयव न, मां बि तव्हां बंदरनि जी सेना वरिती आहे। तव्हां बंदरनि जी सेना वरिती, तव्हां अॻियां बाबा तव्हांजे अॻियां बाबा ज्ञान जो डमरू थो वॼाए, अर्थात तव्हांखे ज्ञान थो ॾे। पोइ जेको जेको आत्माऊं ज्ञान जो वीचार सागर मंथन कंदियूं आहिनि ऐं ख़ुशि थींदियूं आहिनि, अर्थात डांस कंदियूं आहिनि। हाणे तव्हांजी सूरत ऐं सीरत ॿई पलटे थी न। काम चिता ते वेही तव्हां हिकदमि काला थी विया। हाणे बाबा पाण खे ज्ञान चिता ते विहारे करे सूरत सीरत ॿिन्हिनि खे पलटाए थो। असांखे सावरे खां गोरो थो ठाहे न। हिते बाबा केतिरो नशो चढ़ाईंदो आहे। पोइ नशो गुम छो थियणो खपे? नशो गुम थींदो आहे छो जी विचार सागर मंथन न कंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। वरदान आहे सॼे वृक्ष जी नॉलेज खे स्मृति में रख। तपस्या करण वारा सच्चा तपस्वी व सेवादारी ठहो। भक्ति मार्ग में ॾेखारींदा आहिनि कि तपस्वी वृक्ष जे हेठां वेही करे तपस्या कंदो आहे। इन जो बि रहस्य आहे न। तव्हां ॿारनि जो निवास हिन सृष्टि रूपी कल्प वृक्ष जे जड़नि में आहे। वृक्ष जे हेठि वेही सॼे वृक्ष जी नॉलेज बुद्धि में स्वतः रहंदी आहे। त सॼे वृक्ष जी नॉलेज स्मृति में रखी साक्षी थी करे हिन वृक्ष खे ॾिसो त इहे नशो ख़ुशी ॾियाराईंदो ऐं हिन सां असांजी बैटरी चार्ज थींदी। पोइ सेवा कंदे बि तपस्या साथ साथ रहंदी। स्लोगन आहे तन जी बीमारी कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे मन जी बीमारी। त मन कॾहिं बि बीमार न थिए। मन बीमार कीअं थींदो आहे? कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि सोचंदा आहियूं व्यर्थ, बुरो, नेगेटिव, इहे सभु पंहिंजे वीचारनि खे सुठो ठाहियो। मन छा कंदो आहे? वीचार ई कंदो आहे न, संकल्प कंदो आहे। त मन खे रोज़ सुठे सुठे संकल्पनि जो ताज़ा ताज़ा भोजन ॾियो, वीचार ॾियो, त मन सदा तंदुरुस्त रहंदो, त तन आपे ई तंदुरुस्त थी वेंदो। अच्छा, ओम शांति।